प्यारा साथियों, जिए सिंधु देश, जिए साईं जी एम सैयद। अॼु तमामु वॾे अरसे खां पोइ मां सम्झां थो ही मुंहिंजो ॿियों या टियों दफ़ो पॉसिबली थी सघे थो त हुजे जो मां तव्हां सां हिन विलाग जे ज़रिए मुखातिबु आहियां। थोरो कंफर्टेबल न आहियां छो जो पहिरियों दफ़ो आहे त मूंखे आदत बि कोन्हे इन्हनि शयुनि जी, पर इहो बहितर सम्झमि त जेकॾहिं मूंखे लिखण में ॾुखियाई थी थिए या घणो वक़्तु थो वठां, लिखी नथो सघां, त पंहिंजूं जेके गुज़ारिशूं आहिनि उहे कंहिं तरीक़े सां तव्हां ताईं पुॼायां। ऐं इन सिलसिले में काफ़ी दोस्तनि केतिरनि सालनि खां हिकिड़े क़िस्म जी डिमांड बि रखी ऐं चयो बि, काफ़ी हल्कनि खां तनक़ीद बि थींदी रही त मां जेको आहे इन सॼे प्रोसेस में जहिड़ो कोई तमामु मुंहिंजी एंट्री जेकी आहे उहा घटि आहे। किन मेजर इशूज़ ते जेके बि मेजर वाक़िया थींदा रहिया आहिनि उन ते मां पंहिंजो इनपुट ॾींदो रहियो आहियां, फेसबुक जे ज़रिए, JST मीडिया सेल जे पेज तां या दोस्तनि जे थ्रू। पर मुंहिंजो पंहिंजो बुनियादी जेको हिकिड़ो रहियो आहे पंहिंजी तबियत में हिकिड़ी ॻाल्हि, उहा इहा आहे त मां ॿाहिरों वेही, मिसाल जे तौर ते मूंखे इहे चांसिस दोस्तनि, मरकज़ी बॉडी कारकुननि, दोस्तनि सभिनी केतिरनि सालनि खां चयो पिए त मां साईं जी सालगिरह ऐं वरसी ते छो नथो तकरीर कयां या लाइव अचां या वीडियो पैगाम मोकिलियां। त मां हक़ीक़त में इन शइ जे ख़िलाफ़ु रहियो आहियां ऐं उनखे उसूली तौर ते ग़लति थो सम्झां त मां ॿाहिरि वेठो हुजां ऐं हितां वेही उहो तकरीरी अंदाज़ सां, उहो लीडराना अंदाज़ सां ख़िताब हणां, वॾियूं भभकियूं ॾियां ऐं असुल मैदान ते जेको बि आहे उहो जेको अक़ुबतूं तकलीफ़ूं जेको बर्दाश्त करे थो उहो कारकुन आहे ऐं मां ॿाहिरि वेही कयां, इहो मूंखे मुनासिबु न पियो लॻे। ऐं छो त मां हमेशह पाण अॻियां अॻियां थी जिदोजहद कई आहे सॼी ज़िंदगी, त इन जे करे इहो मुंहिंजे लाइ, मूं जहिड़े माण्हू जे लाइ, बाअमल माण्हू जे लाइ इहा ॻाल्हि ॾुखी हुई। पर हाणे बि जेको मां ही वीलॉग वारो सिलसिलो शुरू कयो आहे या करणु चाहियां थो, त उनजो बि मक़सदु जेके आहिनि उहे ॿ आहिनि। हिकिड़ो त जेको बि मुंहिंजो सियासी किरदारु आहे, सियासी रोल आहे, मुंहिंजी हिकिड़ी पार्टी आहे, पोइ हिते मुंहिंजा दोस्त आहिनि, वर्कर आहिनि, साथी आहिनि, हमदर्द आहिनि, क़ौम आहे, वतन आहे, उनखे जेको आहे मां जेको पॉलिटिकल लाइन जेकी सम्झां थो उहा डायरेक्ट ॾेई सघां, बग़ैर कंहिं तकरीरी अंदाज़ सां या बग़ैर कंहिं, जीअं ख़िताबत में थींदो आहे माण्हू सभु शयूं कंदो आहे, पर उहो मां हितों वेही कुझु चवां, हितों वेही, उहो मुनासिबु न आहे। त उनखे मां ॿिए नमूने सां चवण जी ऐं रखण जी कोशिशि कंदुसि। ॿियो हुयो त मां एज़ अ पर्सनली जेको कुझु हिननि 35, 36, 37 सालनि में एज़ अ स्टूडेंट ऑफ पॉलिटिकल साइंस ऐं हिकिड़े पॉलिटिकल एक्टिविस्ट जे, हिकिड़े GSN जे कारकुन जे, जेकी असांजो सियासी सफ़र रहियो आहे, उनखे कंहिं अंदाज़ सां उन्हनि तजुर्बनि खे, उन्हनि वाक़िअनि खे, उन्हनि शयुनि खे, या जेके पाकिस्तान में असांजे ख़िते में जेके हालतूं आहिनि, जेके इंटरनेशनल जेकी सिचुएशन आहे, उन ते या कंहिं बि ॿिए मसइले ते पार्टीबाज़ी खां अलॻि थी करे बि उन ते मुंहिंजा पंहिंजा वीचार कीअं आहिनि या मां कीअं थो सम्झां। ॿियो आहे त उहो मां
ॾींदो अचां, उन ते कुझु इनपुट ॾियां। मां काफ़ी मां सम्झां थो त मां 2013 में सिंध मां आयो आहियां। 2 साल खनि तमामु ॾुखियाई वारा दुबई में रहियुसि जेको आहे, ऐं उन खां पोइ वापसि मां हेॾे US अची वियुसि। पर मुंहिंजो जेको उतां निकिरणु हो, उन में बज़ाते ख़ुदि असांजी सॼी बॉडी GSN तहरीक जी, उन वक़्तु GSN जे असांजे दोस्तनि में तहरीक में अञा का बि गिरोहबंदी या नाराज़गी या अहिड़ी ग्रुपिंग न हुई। ओॾी महिल सॼी बॉडी गॾु हुई, ऐं सवाइ हिकिड़े बॉडी जे मेंबर निसार लाखेर खां, जेको उन ॾींहुं उन मीटिंग में शामिल न हुयो, न अची सघियो हुयो, बाक़ी सभु दोस्त हुया, सॼी बॉडी हुई, 8 ॼणा हुयासीं। उन्हनि मुतफ़िक़ा तौर ते मूंखे इहो चयो त तव्हां ॿाहिरि वञो। 2-3 रीज़न हुया। हिकिड़ो त मूंसां जॾहिं खां आज़ादु थियो हुयुमि, इन क़ैद मां निकितो हुयुमि, त मूंसां हेल्थ इशूज़ हलनि पिया, जेके अञा बि हलनि था। अखियुनि जो इशू हले थो, ऐं जेको आहे 2-3 ॿिया हेल्थ जा इशू हुया जिन खे एड्रेस करणु, जिन जी परगोह लहणु ज़रूरी हुई। ॿियो फिनेंशियल मसइलो बि थियो, त जेको असां मार्च कयोसीं, मार्च खां अॻु में बि लॉन्ग मार्च जेको कयोसीं, उन खां अॻु में मूं कुझु शयूं, मूं वटि एतिरा पैसा न हुया, मूं कुझु शयूं खपायूं, ख़ासि तौर ते मखदूम बिलावल में 2 प्लाट हुया मूंखे। हिकिड़ो प्लाट मेन स्ट्रीट ते मोहम्मद ख़ान शेख जे भरिसां, ऐं ॿियो प्लाट पोयां जेको मूंखे कंहिं दोस्त निकिरण महिल, क़ैद मां निकिरण खां पोइ जेको आहे मूड़े तौरु ॾिनो हुयो। हिकिड़ो मुंहिंजो वरितलु हुयो पंहिंजो, उहे बि मूं उते ई खपाया। ऐं पोइ जॾहिं असां वरी 18 मार्च ते जेको वॾो कराची में मेड़ाको रखियो हुयोसीं, ऐं जंहिंखां पोइ 23 मार्च ते शहीद बशीर ख़ान जो सॾु हुयो, त 18 वारे प्रोग्राम में बि मां पैसे में ॾाढो खुटी पियुसि, ऐं मूंखे एंड में ॾाढी दिक़त थी। काफ़ी गाॾियूं, काफ़ी शयूं असां न करे सघियासीं। एतिरे क़दुरु जो मां हिकिड़ो तमामु प्यारो वकील असांजो दोस्त हो उन दौर में, अञा बि दोस्त आहे, अला हयाती ॾेसि, वॾो वकील आहे, नाले वारो माण्हू आहे, लिखणु पढ़ण वारो माण्हू आहे, सॼी दुनिया सुञाणेसि। मां नालो खणणु मुनासिबु नथो सम्झां। हबीब साहब, हबीब जतोई साहब जो असांजो उहो म्यूचुअल दोस्त हो। सो एतिरे क़दुरु जो मूं पंहिंजूं 2 गाॾियूं खणी वञी, उन वक़्तु बि शाम जो पहुतुसि त 2 ॾींहं अॻु में, अलाए 3 ॾींहं अॻु में, तव्हां ही मुंहिंजूं गाॾियूं भले रखो, मूंखे 30-35 लखनि जी ज़रूरत आहे, ऐं इहो इम्पॉर्टेंट आहे असांजे लाइ, पर शायदि हुन खां बि न थी सघियो। बहरहाल, चवण जो मक़सदु इहो त पंहिंजी पर्सनल इन्हनि मजबूरियुनि जे करे जेको आहे, दोस्तनि जी रज़ाबंदी सां, उन्हनि जे हुकुम सां मां ॿाहिरि आयुसि। ॿाहिरां अची जेको आहे मूंखे इहो मुनासिबु न पिए लॻो त दोस्त उते हुजनि ज़मीन ते, ऐं मां हितां वेही फरमान जारी कयां, हितां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयां, जिन जो उतां जी रियलिटी सां को तालुक़ ई न हुजे। ऐं उन शयुनि जे करे मूंखे इहा तबियत में हिचकिचाहट हुई त मां इहो कमु न कंदुसि। हालांकि दोस्तनि जो सख़्तु प्रेशर हुयो, कारकुननि जो प्रेशर हुयो, माण्हू चवनि पिया, सहाफ़ी दोस्त चवनि पिया त साईं तव्हां छो नथा हितां। मां चवां उते दोस्त आहिनि, मुंहिंजो उन्हनि ते सॼो मुकमिल एतमाद आहे, ऐं उहे रियलिटीज़ पंहिंजियूं ॾिसनि। असां वाज़े तौर ते साईं GM सैद जे अदम तशद्दुद वारे फ़लसफ़े ते हलंदे हिकिड़ी
क़ौमी जिदोजहद जा हामी हुयासीं, आहियूं ऐं रहंदासीं। ऐं उन में ॿ राय न हुई। उन में मूंखां अॻु में जेके बि असांजा लीडर साहिबान ऐं वॾा गुज़रिया, उन्हनि बि उन ई राह खे जेको खयो हुयो। मिसाल जे तौर ते बशीर ख़ान कुरैशी हेॾो वॾो बहादुर माण्हू, दिलेर माण्हू, हेॾी उनजी अवामी पज़ीराई हुई। बशीर ख़ान ते पोइ वरी हिकिड़ो तफ़सील सां ॻाल्हाइबो, पर एॾो वॾो लीडर, एॾो बहादुर माण्हू, आज़मियल माण्हू जेको आहे, पर तव्हां ॾिसो त उन बि साईं जेम्स जी अदम तशद्दुद वारी हिकिड़ी सियासी क़ौमी जिदोजहद खे चूज़ कयो। साॻी तरह आरीसर साहब, हेॾो वॾो मुसनिफ़, हेॾो वॾो हिस्टोरियन, हेॾो वॾी उन जी जिदोजहद, पर उन बि जीए सिंध महाज़ पहिरियों ऐं पोइ जीए सिंध क़ौमी महाज़ में हिकिड़ो अदम तशद्दुद वारो रस्तो अख़्तियार कयो। ऐं उन खां पोइ असां त मुंड कोठी उन फ़लसफ़े में बिलीव कयूं पिया ऐं उन फ़लसफ़े खे ई सही सम्झूं।